शरफ फिरोज़ जी अदालत में मोरो वाक़े जे ॿिनि केसनि में गुलाम मुर्तज़ा ऐं मसरूर जतोई पेश थिया। अदालत केस जी ॿुधणी 8 जुलाई ताईं मुलतवी करे छॾी आहे। हीअ अहम ख़बर आहे जेका मां सां शेयर करे आहियूं त नौशरफ फिरोज़ जी अदालत में मोरो वाक़े जे ॿिनि केसनि में गुलाम मुर्तज़ा ऐं मसरूर जतोई पेश थिया आहिनि। अदालत केस जी ॿुधणी 8 जुलाई ताईं मुलतवी करे छॾी। अहम ख़बर खां मां आगाह करे रहिया आहियूं त नौशरफ फिरोज़ जी अदालत में मोरो वाक़े जे ॿिनि केसनि में गुलाम मुर्तज़ा ऐं मसरूर जतोई पेश थिया आहिनि। अदालत केस जी ॿुधणी 8 जुलाई ताईं मुलतवी करे छॾी। हीअ अहम ख़बर आहे जेका मां सां शेयर करे रहिया आहियूं त नौशरफ फिरोज़ जी अदालत में मोरो वाक़े जे ॿिनि केसनि में गुलाम मुर्तज़ा ऐं मसरूर जतोई पेश थिया आहिनि। अदालत केस जी ॿुधणी 8 जुलाई ताईं मुलतवी करे छॾी। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त नौशरफ फिरोज़ जी अदालत में मोरो वाक़े जे ॿिनि केसनि में गुलाम मुर्तज़ा ऐं मसरूर जतोई पेश थिया। अदालत केस जी ॿुधणी 8 जुलाई ताईं मुलतवी करे छॾी। अहम ख़बर खां मां आगाह करे रहिया आहियूं त नौशरफ फिरोज़ जी अदालत में मोरो वाक़े जे ॿिनि केसनि में गुलाम मुर्तज़ा ऐं मसरूर जतोई पेश थिया। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीलाइन ते मौजूदु आहे राणा राशिद अली। जी राणा राशिद अली, वधीक तफ़सील हिन मां ढाका कजो। जी बिल्कुल, नौशरफ फिरोज़ में दहशतगर्दी तौर अदालत में मोरे वाक़े वारे केसनि क्राइम नंबर 170 ऐं 171 में जीडी अॻवान गुलाम मुर्तज़ा जतोई ऐं मसरूर जतोई अदालत में पेश थिया आहिनि। इन सिलसिले में मालूम थियो आहे त नौशरफ फिरोज़ अदालत मोरे वाक़े वारे चइनी केसनि जी ॿुधणी सुभाणे 8 तारीख़ ते हिकु वक़्तु कंदी। ॿिए तरफ़ वकील मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो आहे त सुभाणे मुर्तज़ा ऐं मसरूर जतोई जी पकी ज़मानत ते फ़ैसिले जो इम्कान आहे। जी ठीकु आहे राणा राशिद अली, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।